नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त कराची मां ख़बर ॾींदड़ न्यूज़ीलैंड पारां पाकिस्तान जो दौरो ख़त्म करण खां पोइ गुज़िरियल ॾींहुं इंग्लैंड क्रिकेट बोर्ड बि पाकिस्तान अचण खां इनकार करे छॾियो। इन हवाले सां क्रिकेट जा शौक़ीन ॾुखारा त आहिनि। ॿिए पासे अॻूणा क्रिकेटर ऐं इंतज़ामिया बि ॾुखारी आहे। अॻूणे कप्तान वसीम अकरम चयो आहे त बदकिस्मती सां असां अहिड़ी दुनिया में रही रहिया आहियूं जिते दहशतगर्दी रांदि ऐं एंटरटेनमेंट खे हर मुल्क में मुतासिर कयो, पर हू अहिड़े मुल्क में क्रिकेट खेॾणु पसंदि कंदा जेके हिन सां मुक़ाबले लाइ तयारु हुजे। वसीम अकरम चयो त शेर जे हिक ॾींहं जी ज़िंदगी गिदड़ जे सॼी ज़िंदगी खां बहितर आहे। ॿिए पासे अॻूणे फास्ट बॉलर वकार यूनिस चयो त इज़त खे तरजीह ॾियणु घुर्जे। असां बदतरीन दुनिया में रही रहिया आहियूं जिते रोअण पिटण खां बहितर आहे त दुनिया खे ॾेखारियूं त असां ज़िंदा क़ौम आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।